दुनिया में मूं नाचीज़ जे मुताले जे मुताबिक 15 क़िस्मनि जा महीना 1.5 मिनट रुगो तव्हांजो वठंदुसि तमीद जो आउं पंहिंजे उनवान ते अची वेंदुसि। दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा महीना जागो था न। दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हुनि जा बनायल महीना, मसलन मिसाल जा रोमिन जा रोमी महीना, तुर्कन जा तुर्क महीना, बंगाल जा बंगाली महीना, ईरान जा ईरानी महीना, सिंध और हिंद जा भी पुराने वक्त जा महीना जा नाला जेके किताबन में आहिनि उहे भी आहिनि। इए हजरत ईसा नबी सा मंसूब ईसवी महीना जो 2026 ईसवी हले पयो तो ये तव्हांखे बिल्कुल हूंदो। नबी कौनैन मक्कतुल मुकरमा के छॾे हिजरत करे पहुता महीना हो पहुता किथे किथे पहुता मदीने पाक। थोड़ो कंदलो ॾियो किथे पहुता ठीक मदीने पाक। इन हिजरत करण सां हिजरी महीननि जो आगाज़ थियो जेको 1448 अचण वारो आहे कुछ ॾींहंनि में। ठीक है इए ॿिया भी मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पंहिंजे वज़अ पंहिंजी सोच पंहिंजे फ़हम जे मुताबिक़ महीना हिजरी ईसवी बंगाली तुर्की रोमी सिंधी हिंदी ही मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बनायल महीना। हाणे जे तव्हांजो ज़हन मूं ॾे जुड़ी वियो अचो पुछो करीम रब ही दुनिया जा चूंडियल महीना आहिनि भला तुंहिंजा बि के चूंडियल महीना आहिनि? तुंहिंजा चूंडियल महीना चई बिल्कुलु मुंहिंजा महीना बि आहिनि घणा आहिनि। चई इन इद्दत शुहूर इंदल्लाह शुहूर जमो वा शहर जी शहर माना महीनो शुहूर माना महीना। अल्लाह तो चे हा मुंहिंजा भी चंद महीना आहिनि। घणा महीना मुंहिंजा भी चंद या अगर तो गाल वादे न कई कुछ चौंदे चंद चौंदे हर को पंहिंजे सोच जे मुताबिक अदद भी ओड़ो कंदो मोयन। मसलन कहीं 4 ठाया कहीं 6 ठाया घणन जो 55 को प्लस इमाम हले पियो पुजी हों जति इशारा देनम घणन जा 4 घणन जा 6 घणन जा 55 को प्लस इमाम याला तो जा जेके चूंडियल महीना अदद से बिल्कुल आहे। इन इद्दत शुहूर इंदल्लाह 12 शहरा जन के आऊं चूंडियो आ इनन महीनन जी तादाद 12 महीना। याद घणा महीना घणा महीना आयत पढ़े घणा महीना 12 महीना याला ही जके महीना तो चूंडिया कै खो पुछो मुफ्ती खो मौलवी खो जाकिर खो खतीब खो नबिन खो वलन खो कै खो जे कै खो पुछण जी ना लोड़ कारे वणो जे फी किताबिल्लाह है कुरान खोलिंदो कुरान में आवा के 12 महीना मिली पवंदा। कुरान खोलिंदो कुरान में वाके महीना 12 मिली पवंदा। हाणे मां तव्हां खां पुछां मुफ्ती जे मथे ते रखो कुरान पुछोस त आहिनि किथे कुरान में लिखियल त हाणे हले पियो ज़िलहज पोईंदो मुहर्रम पोईंदो सफर आहे किथे लिखियल? हा या न कयो किथे कोने लिखियल? अल्लाह तो जे फी किताबिल्लाह है जन महीनन के आऊं चूंडियो आ कुरान खोलींदे 12 महीना मिली पवंदई। जमलो मुझे यकीनन हिन ही जगह ते पढ़ियल पर पूरो जमलो कोन पढ़ो हिकड़ो उनमो इशारो ही केड़ा महीना 12 हन जेके कुरान में आहिन। मुसलमानन जे एक इमाम मुसलमानन जे इमाम छे मां पुछा के चे मौला मा रई तो इसम जद्दो खाली फिल कुरान जे अमा के गर्मी कोंडी लगे यकीना हिन जुमले ते हाउ पंदो मा जो ठरी चे मौला तवा जो कुरान दा दोइशका कुरान में मा किथे लफ्ज अली कोन पढ़ियो आ कुरान में किथे आओ लफ्ज अली कोन पढ़ियो किथे लफ्ज अली कोने सादिक इमाम चुस वमाउ फिल कुरान आयतन इल्ला व अली अमीरहा इमाम चो तोखे कुरान में अली कोन तो मिले छो जो तू
हसद सा कुरान तो पढ़ी जे हसद वारी निगाह के छडे मार्फत रखी कुरान पढ़ंदे हर आयत में तोखे अली मिली पवंदो। इमाम ने चए वमा फिल कुरान आयत इल्ला व अलीयुन अमीरहा जे काई एड़ी कुरान पाक जी आयत कोने पर शर्ता छा मार्फत रखी पो पढ़ मार्फत खुदा जो कसम जे नमाज में मार्फत कोन थी कहीं कम जी कोन मजलिस हुसैन में जे करे मार्फत न थई कुछ न मिलंदई हज ज़ियारत में जे करे मार्फत न थई कुछ न मिलंदई मार्फत तदे मौलाए कायनात जो खुतबो नंबर पेर में हो अव्वल दीन मार्फत हो सब खां पेरी शया दीन जी मार्फत तू आही छा काडे पियो वनी कंखे पियो मनी मार्फत मार्फत जी लुगी माना है पहचान सुञाण तदे छे इमाम का साहिल पूछो त मौला ई दुआऊं दा घरो दुआऊं घुरी असा वेले में चियो दुआ कबूल थे को न थी सादिक इमाम चो जेखो पिनी थो उन जी मार्फत थई जेखा घुरी पियो मार्फत थई जे मौला किया इमाम चो सोच त केड़ी ज़बान सा घुरी तो केड़ी ज़बान दा पेरियो ज़बान के गुनाह न कोन धो ताकि या ज़बान होन को पिनण जे लायक थे त तोके अता थे ना इंजला हुकमात मोहरम को पेरिया 40 ॾींहनि तई इन अख सां को गुनाह न कर ताकि तुंजी अख शबीर जे मसाइब में रोइण जे लाइ काबिल थी पवे मार्फत मार्फत एकड़ो जुमलो आयो याद काज़म इमाम जो दौरा एक शख्सा जे नालो हसन इब्न अब्दुल्ला 25-26 पढ़े किताब वडी फोंड वडी आकड़ असा वट माफ कंदो ये तो थे ना खोड़ एड़ा मानू जन के डिग्री हुंदियूं जाली पर सीट हुनन में एड़ी हुंदी जो असली बेचारो चुप कई बीठो हुंदो ही अताई ही नकुली जेतरा मानू आ करे इशारो कोन ता भली एक वेरे भली ॾिसो नकुली डिग्री वारे इंसान के तकब्बुर आकड़ वधी कोंदो इन जो 25 किताब पढ़या 26 इन के बाद यो तो मैं का वधी ब्या को आलम है ही कोन वरी जा 25-30 वाठा जिथे वेन सही वडा आलिम है ए वडा पढ़े लिखल ए का वधी ब्या को है ही कोन पर जे के हु इज्जत दे उन खां कोई खसे कोन दो सके जे के जलील हु करे लिखंदा मस्जिद में कादम इमाम बार वने पियो ही मस्जिद में रचे पियो इमाम जे हलण जी हेबती है जो मौला जो अखियूं दियो झुकल अमामे जे मथो कपड़ो हिया मौला वणन पिया ही भरसा गुजरियो छा चुम मार्फत सा पढ़ने अली मिली पवंदई ही जो वयो त मौला डिठो ही ना कंजो कड़ो वाठो चे मौला हेडो वडो आलिम गुजरियो हेडो वडो आलिम जसा कंजो सेन मुंडिया कंजो दिन बाहरा मौला हेडो वडो आलिम यो सलाम भी न कयई डिठई भी ना इमाम चो आलिम होंदो तवा जड़न जे लाए वमा इंदहु शया जे मुखो पुछो ता एको टक्को भी इल्म न दे कोन है बुधाई तो सही हाली तो चुप हलियो यो रात दी जे मौला इमाम 25 किताब पढ़या थम मा आलिम न आया इमाम चो पढ़ियो ताही मौ इंदकल मारफा मारफत को न थई इशारो इशारो जे मौला किया इमाम चो जे मारफत हो जे हाथ इन इल्म में मारफत जो कमाल ही हुआ जो वारिस से इल्म वने औ तू मिली भी न अन्या तवा जे कदे न पहुतो जो मिले के आसान कया यानी लख किताब पढ़ी डीसी एसएसपी एससी आलिम दीन बली जज टीचर डॉक्टर वकील थी अचो पर जे इल्म पढ़ण का बाद में तो वट इल्म पढ़ण वारे उस्ताद जी पीर जी इज्जत कोने न का वड बे को जाहिल आए ही कोन को इल्म सिखारे तो अदब इल्म तो सिखारे आजिज़ी इल्म वारे इंसान में आकड़ न थींदी तकबर कोन जे वट इल्म हमेशा तदे ना चमन जे सीट कंदे एतरो सट में जेतरो झुकंदे एडो तो के हु बुलंद कंदे इमाम जो वनी मार्फत सिखो 2-3 साल जो रही मोटी है चे मौला वाला दे कोने मार्फत मिली
ॾिसी करे इमाम जो अगला नूर बिगी तू वही एड़ दे होए जेको पाण जाहिल जॾहिं ट्यूशन पढ़ाइण वारो ई कॉपी पेस्ट हुजे ट्यूशन पढ़ाइण वारो ई जॾहिं यूट्यूब खे फॉलो करे छा पढ़ाईंदो खुदा जो कसम हाणे अॻियो वेही चे मौला बेहक रब्बुक दलनी इल मारिफत चे मौला हाणे पंहिंजे रब जो कसम दी बस मूंखे ॿुधाए त सही मारिफत किथों मिलंदी छा चुम होॾे हलो पोइ हिते इमाम छा चयो मारिफत रखी पढ़ंदे तोखे हर आयत में अली मिली पवंदो मौला अली छा चयो अव्वल दीन मारिफत हो दीन जो आगाज़ छा आहे मारिफत हिन खे इमाम जो तोड़े मारिफत कोन्हे चे मौला कसम दी अल्लाह जो ॿुधाए त सही मारिफत छा आहे गौर कजो मारिफत छा इमाम जो कसम दी त ॿुध इन्नल मारिफत हिय हुब अली अबी तालिब इमाम जो मारिफत नालो ही मुझे दादा अली जो इश्क मारिफत नालो ही मुझे दादा अली इश्क यानी छा इमाम जो जे कदे लख किताब पढ़ी पर जे कदे अली सा इश्क कोन है इना वरे बे को जाहिल आए ही कोन को भली इल्म ना हो जे पर जे आशिक अली है इन का वरे बे को आलिम आए ही कोन को मारिफत सा कुरान पढ़ंदे हर आयत में तोखे अली मिली पवंदो खुदा जो कसम नबी कौन जी हिकिड़ी हदीस ज़हन में आई आहे कमाल जी हदीस आहे बचार अहले इल्म भी मुझे सां वेठान रुब ताउलिल कुरान वल कुरान यलन अलई हुजूर तो चबे खोड़ एड़ा कारी खोड़ एड़ा कारी पढ़न कुरान था कुरान जी उन्हनि जे मथां लानत थी वसे मता तव्हां जो ज़हन थे मुशविश मां हिकिड़ी तव्हांखे झलक थो ॾेखारियां करबला में साईं हे विच में लकीर आहे होॾे बि कुरान होॾे बि कुरान होॾे बि आज़ानूं होॾे बि आज़ानूं हाजा न शिमर भी पढ़े पियो कुरान हेॾा साहब हुसैन भी विया पढ़न कुरान मां तव्हां खां पुछां कसम अथव मौला जो छा शिमर खे कुरान पढ़ण हिदायत ॾींदो अञा त न पोइ भला हीअं चवां शिमर जा 16 हज लिखंदा त ज़ोहर में कहिनि इमाम हुसैन ना कुल 18 ॾींहं गॾो घणा ॾींहं कुल 18 ॾींहं साबिक़ा उस्मानिया ॾींहं घणा गॾु मौला सा 18 चे मौला शिमर तो पढ़े कुरान मोकल ॾींदी आहियां हिन सां वञी थोरो बेस त कयां इमाम जो भली वञ हकल अची चे वे हुक या शिमर चे शिमर बुढ़ी मर तुंहिंजो छा वञे कुरान सां हिन महिल तव्हांखो दाद न घुरियो न मुंहिंजी आदत आहे पर हिन जुमिले ते चुप कंदो ॼण मूंखे ॾुख थींदो त मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ते न पहुती शिमर चओ छो कुरान मुंहिंजे लाइ कुरान में आहे हिदायत मां बि इंसान मां बि इस्लाम में ॿेली कुरान हिदायत छो न कंदो जागजो ज़ोहर बिन कहिन चए थो अंत मिन बहीमतिल अनाम बस कर जे कुरान हिदायत कंदो आहे माण्हुनि खे गॾनि खे कहिड़ी ख़बर त कुरान आहे छा जे कदे इंसान हो जी हां त इंसानियत जे इमाम दा जंग कण कदे कोन अची बुधो मारिफत सा कुरान कादम इमाम जो कोड मोहबा जे नालो सफवान इब्न महरान लक़ब था जमाल जमाल छो जमल माना डाची ठीक जमल माना डाची उठ जेको किराए ते उठ जे इनके चोवींदो हो जमाल जी अतुर खपाइण वारो अतार तमुर खजी खपाइण वारो तमार इन का जो उठ किराए ते वता हारून रशीद अब्बासी उठ जो वते से किराए ते त काज़म इमाम जे अगियां आयो मौला दिसी करे मुंह इन का मोड़ियो ही परेशान जो हेडा मौला मोड़ियो चे मौला क्या क्या होने जो तुम्हें नाल ठीक है क्या थी गया इमाम जो ही कम तुझे मुखे न वणियो चे मौला छा कयूं इमाम जो कंहिंखे ॾिनई उठ चे मौला हारून खे इमाम जो ॼाणी बि तो हू असां जो आहे दुश्मन
पो भी उठो न के किराए ते ॾिनई असां खे वणी न इते हिकिड़ो पैगाम थो ॾियां खुदा जो कसम मां उन्हनि जे लाइ थो चवां जेके मोह बि अली ग़रीब खे रिश्तो कोन ॾींदा हे ग़रीब आहे मिसकीन आहे छो ॾियां दुश्मन अली गाड़ी भली आहे बंगलो भलो आहे जॉब अथसि नौकरी अथसि सुखी न्याणी थींदी सुखी बेली तो ज़ाहिर त ॾिठो घर थींदो सुखियो पर इहा ख़बर कोन ॾी जेके बच्चा थींदा मुरीद थींदा हुननि जा ज़ाहिरी सुख जे करे तो हिन मोमिन खे रिश्तो कोन ॾिनो ऐं तो न्याणी ॾिनी उनखे जेको हुयो बुग़्ज़ हैदर खुदा जो कसम तहां ॼाणो ही जुमलो इमाम अली न कई थो चवे दौलत जे करे न्याणी जो संग कंहिंखे न ॾिजां न्याणी जो संग उनखे ॾे जेको ग़रीब हुजे पर गैरतमंद हुजे जे मौला केड़ी खबर त गैरतमंद केर आहे इमाम चो हा कुल्लु गयूरन युहिब्ना व युहिब जदना अली गौर कजो इमाम चो गैरतमंद जी अलामत आहे अली खे छॾे काॾे वेंदो ई कोन हाणे ॿुधो इमाम चो हज तो ॾिना हुनखे उठ किराए ते चे मौला लोकल किराए लाइ कोन ॾिनामास ॾिनामास जो वयो हज करण केॾा वियो हज करण हज लाइ वियो त मां कीअं न ॾियां खुदा जो कसम मौला पढ़ी आयत आऊं पाण से मतलब आयत ये हिन साल लिखियम त हैरान थियो अल्लाह तो चे खोड़ एड़ा हाजी कन हज था ॼण वजाइन था ताड़ियूं वमा सलातुम इल्ला मुका खोड़ एड़ा जेके दुश्मन अहल बैत पढ़न नमाज था ॼण वजाइन था सीटियूं ही जुमलो आहे इमाम जाने ॿुधा हारून खो किराओ वतई चमला हारून हो किराओ केर घुरे भला ॾींदुई चमला काई पक कोने घुरंदेस चमला न हारून ज़ालिम केर चंद मुके किराओ दे न मां हो जा न मु जा उठ इमाम जाने ॿुधा जेसिन किराओ कोन मिलंदो एस्ते दुआऊं कंदो रहंदे दुआऊं केड़ियूं या अल्लाह एसी ते हारून नंबर जेसिन मुके किराओ मिले ऐसी तई हारून नंबर जैसे मो किराया मिले जे मौला हा इवे दाखे साना जैसे में को किराया मिले ऐसे ये जिंदा होवे खुदा जो कसम इमाम नो चवे जय दुश्मन अली गौर कजो जय दुश्मन बतूल जी जिंदगी ला दुआ घुरी फव मिनहुम व मन मिनहुम फव फिनार इमाम तो जय दुश्मन अली जी जिंदगी ला दुआ कई यो जण उनन जो थी वयो जेको दुश्मन अली जो थो यो जहन्नमी होंदो हाने कलंदर जो कसम दी यार गौर कजा जे को दुश्मन अली जी जिंदगी जे ला दुआ घुरे जन्नत में नहीं दो जेको बतूल जे हक खाण वारे के दिल में यार इहो जन्नत में किथों ईंदो अल्लाह तो जे के आऊं चूंडियम घणा महीना 12 महीना किथों मिलंदा फी किताबिल्लाह कुरान में या अल्लाह ही ईसवी महीना हजरत ईसा साजा मंसूब 2026 हले पियो हिजरी महीना नबी कौनैन जमल छडियो मक्के के उन दी को आगाज ही तुजा महीना कदे खो तुजा महीना कदे खो जे हाने खो नाइन यौम खलक समावात वल अर्ज जे आसमान ठहन पिया ही 12 ठहंदे दिसन पिया जमीनू ठहन पियो ही 12 ठहंदे पिया दिसन हाने बुधो मसलन जे कोई मुखों पूछे तो सही भान शहर जा चौक घिटियूं कियों होंदियूं मुखे वद में ताजी यादा बारगा या हिते या जिते कदे कदे पंजवी जी सब 2 साल पढ़ी या बारगा याद बया रास्ता चौक मुखे खबर न होंदी कोई तवा का पूछे त भेरिया जा चौक कियन ता चंदो या पूछो मौलवी जो रहे पियो या आगा लाल मोहम्मद जो हितों जो मूड पड़े पियो बे के खबर न पौंदी त उतों शहर मुझे जा चौक रास्ता घिटियो कियन यही ना अल्लाह तो जे के आऊं चुंडियो थम जन महीनन के आऊं चुंडियो आ आसमान ठहन पिया
12 ठंदे पया दिसन ही अकीदे सा इत्तेफाक किया कंहिंजो आ मुंहिंजो आ कंहिंजो आ इन सां बेस कोने पर जो रज जुरदा को मसीह लेखक ईसाई जुमलो लिखे कमाल जो जे इल्म अली दिसी अली जा कमालात दिसी मौला अली जो इल्म दिसी मौला अली जा कमालात दलाइल बुरहान दिसी जे नतीजे इन ते पहुतो आ त कायनात ठहे पई अली जो अखियूं कायनात के ठंदे दिसन पयो कायनात ठहे पई मौला जो क्यों न ठंदे पयो अल्लाह तो जेके आऊं चुंडम आसमान ठहन पिया 12 ठंदे पया दिसन माना मालूम थियो त अल्लाह जन 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 के चुंडियो आ आसमान ठहन पिया ठंदे पया दिसन